नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खैरपुर खां ख़बर ॾींदा हलूं त ख्वाबनि वारे अॻूणे सूबाई वज़ीर बादशाह मंज़ूर हुसैन बसाण मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो आहे त साल 2019 में इमरान खान असां लाइ मुश्किलातूं पैदा करे रहियो आहे। 2020 में इमरान खान लाइ बहितर साबित न थींदो। नेब ऐं हुकूमत जो ॻठ जोड़ण हुजण बावजूद PTI जा अॻुवान बि पकड़ में ईंदा। सुभाणे इहो ॾींहुं ईंदो इमरान खान रोईंदो नज़र ईंदो त मूं सां छा थी रहियो आहे। मुल्क जी तारीख़ साज़िशनि सां भरियल आहे। 2019 हुकूमत जो साल आहे जंहिंमें हुकूमत मुखालिफ़ जमायतनि ख़िलाफ़ इंतकामी कार्रवायूं कयूं वेंदियूं। इमरान खान जो मक़सदु पूरो न थींदो। खेसि सोचणु घुर्जे त जमहूरियत खे नुक़सान न ॾे। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत ख़िलाफ़ कार्रवायूं का नई ॻाल्हि न आहे। शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो ऐं आसिफ अली ज़रदारी खां बिलावल भुट्टे ताईं 2019 में जेको मुखालिफ़ पार्टियुनि ख़िलाफ़ कार्रवायुनि में हुकूमत कामयाब न थी सघंदी। असीं चाहियूं था त हुकूमत पंहिंजो मुद्दो पूरो करे जमहूरियत हले, पर हू जंहिं ॿिए तरह इक़्तिदार में रहणु चाहे थो उहो ख़्वाबु कॾहिं बि पूरो न थींदो।